बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम ही सिंध सां गॾु मां आहियां जो मेज़बान लाड़काणे मां रशीद समो। नाज़रीन, असांजो प्रोग्राम लाड़काणे ज़िले जे तालको रतेदरे जो जेको अहम यूनियन कमेटियूं आहिनि, कुझु यूनियन काउंसिल आहिनि, जंहिंमें यूनियन काउंसिल लाशारी आहे ऐं यूसी बंगुलदेरो आहे। इन समेत इन जे आसपास ॻोठनि में रहंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं हिन वक़्त ताईं मिली सघियूं आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि जेके हिन वक़्त ताईं उन्हनि खे न मिली सघियूं आहिनि। असांजे प्रोग्राम जो मक़सदु आहे त जेके माण्हुनि खे सिंध हुकूमत तरफ़ां जेके सहूलियतूं आहिनि उहे कहिड़ियूं ॾिनियूं वियूं आहिनि। अचो त जेके बंगुलदेरे जा रहवासी आहिनि, यूसी बंगुलदेरे जा रहवासी आहिनि या यूसी लाशारे जा रहवासी आहिनि, इन समेत हिन रतेदरे तालके जे जेको बंगुलदेरे जे आसपास जेके ॻोठ आहिनि उन्हनि जे माण्हुनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि खे हिन वक़्त ताईं कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं मिली सघियूं आहिनि। छा उन्हनि खे हिते ग्राउंड जी सहूलियत आहे या सफ़ाई सुथराईअ जी सहूलियत आहे या ड्रेनेज सिस्टम जी सहूलियत आहे या न आहे, या अस्पताल जी जेकी सहूलियत आहे उन समेत जेके बुनियादी सहूलियतुनि में जेकी उहे कहिड़ियूं कहिड़ियूं जेके सहूलियतूं आहिनि हितां जे रहवासियुनि खे मिली सघियूं आहिनि। हितां जे रहवासियुनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे ऐं जेके कोशिशि कंदासीं त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थी सघे ऐं हितां जा जेके वापारी आहिनि, राइस मिलर आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो इन हवाले सां या उन्हनि जो जेको बुनियादी मसइलनि जे हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। कोशिशि कंदासीं त जेको चूंडियल नुमाइंदो आहे उन सां ॻाल्हि ॿोल थी सघे त उन जो मौक़ुफ़ साम्हूं अची सघे ऐं इन ई हवाले सां जेको आहे हितां जा जेके रहवासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। बंगुलदेरे शहर में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं न आहिनि? हिते अस्पताल जी सहूलियत आहे या सफ़ाई सुथराई, ड्रेनेज सिस्टम या जेके रोड रस्ता आहिनि में कीअं, हिन हवाले सां तव्हां छा चवंदा? साईं, हिन हवाले सां असां पंहिंजे शहरी हैसियत सां तव्हां साफ़ी दोस्तनि खे इहो ॿुधाईंदा हलंदासीं त असांजे शहर बंगुलदेरे में हिकिड़ो बाक़ाइदा वॾो सिहत मर्कज़ क़ाइमु आहे। क़ाइमु त आहे पर उन जे जेके इंतिज़ामिया आहे, जेके असांजे शहर जे लोकल माण्हू आहिनि उन्हनि सां ॾाढियूं नाइंसाफ़ियूं था कनि। उहो चाहे मेडिसन हुजे या ॿियो को सिस्टम हुजे, उहे असांखां माना लिकाए करे ग़रीबनि माण्हुनि खां वॾनि वॾनि माण्हुनि खे ॾिनियूं थियूं वञनि। उनखां अलावा असांजे शहर में जेके वॾे में वॾा मसइला आहिनि, हिकिड़ो सुई गैस इंतिज़ामिया जो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ु असां रतोदरो में बि एतिजाजी मुज़ाहिरा कयासीं, पंहिंजे शहर में बि एतिजाज मुज़ाहिरा कयासीं। अॼु बि तव्हां असांजे घरनि में हलो, हाणे राति जे मानीअ जो टाइम आहे, का बि अहिड़ी शइ न आहे 7-8 बजे खां बाद में गैस थी अचे, जंहिंजे ख़िलाफ़ु असां आला इदारनि ॾे एप्लीकेशनूं मोकिलियूंसीं। उनखां अलावा उन्हनि जे दरनि ते असां वञी खटकरायासीं त ॿेली असांजो ॻोठु 1500-1800 आबादी रखंदड़ शहर आहे, जेके हर फैसिलिटी मिलियल आहे। तव्हां कागज़ी कार्रवायूं ॾिसो, उन्हनि में असांजे शहर में जेके बि बुनियादी सहूलियतूं आहिनि, सोलर सिस्टम जूं लाइटूं ॾिसो, तव्हां 200 लाइट जे जाइ ते 25 लाइटूं बि न आहिनि लॻल। इंतिज़ामिया तव्हांजे अॻियां आहे। असांजो शहर पब्लिक पार्क आहे, उनखे तव्हां ॾिसो त केतिरो हेठि लॻो पियो आहे। ऐं असांजे शहर में जेके बि मंशात या ॿी के शयूं आहिनि उन जा ज़िम्मेवार हितां जा असांजा जेके सियासी धुर जा अॻवान दोस्त आहिनि उहे ई आहिनि। हीअ जेको हिन वक़्तु असां दोस्त तव्हांजे थ्रू दाई बणिया आहियूं, ख़ुदारा उन आला इदारनि ऐं अमलदारनि खे असां अपील था कयूं त असांजे शहर बंगुलदेरे ते नज़रसानी करे असांजे शहर खे बुनियादी सहूलियतुनि सां नवाज़ियो वञे। असांजो शहर हिकिड़ो क़दीमी शहर आहे। साईं, तव्हीं हिन वक़्तु पब्लिक पार्क में बीठा आहियो। हे गुज़िरियल 1-2 सालनि खां बहितरी आहे हिन पार्क ते। इन खां अॻु में पार्क मुकमल तौर ते तबाह हुयो। शहर वारनि गॾिजी हिमत कई, यूनियन काउंसिल वारनि तावन कयो, एडमिनिस्ट्रेटर जेको हिन वक़्तु मौजूदु आहे मुख़्तियार कार, उन तावन कयो। हिन वक़्तु बहितर कमु आहे, तव्हां पाण ॾिसो था। इन मुसाफ़ ज़ार जंहिं शइ में तव्हां नेक नीतीअ सां ऐं सचाईअ सां हथु विझंदव त उहा शइ बहितर थी सघे थी। हिते असां वटि सफ़ाई अमिलो मुक़ररु कोन्हे यूनियन काउंसिल जी तरफ़ां। आर्ज़ी तौर ते अचनि था भंगी, 2 खां 3 भंगी अचनि था, कॾहिं नवंदर मां कॾहिं रतोदर मां, उन्हनि खे डेली वेजिस जे हिसाब सां कमु कराइनि था। जेकॾहिं उहे परमनेंट मुक़ररु थियनि त शहर में सफ़ाई जो मसइलो हल थी वेंदो। ॿियो मसइलो सभ खां वॾो लोड शेडिंग जो मसइलो आहे। जिते किथे चोरी थिए थी, को शक न आहे हिन में, पर 20 या 30 या 40% अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके बिल पेड कंदड़ आहिनि। बिल न पीआरींदड़नि जे करे उहे बि जेको आहे सो तकलीफ़ में आहिनि। अञा ॿियो हिकिड़ो बुनियादी मसइलो इहो आहे त असां वटि सरकारी अस्पताल आहे, तक़रीबन 25 सालनि खां क़ाइमु आहे। उन में दवाउनि जी खोट मुसलसिल रहे थी ऐं राति जे टाइम ते ख़ासि करे माण्हुनि खे तकलीफ़ थिए थी। अमलो जेकॾहिं वधायो वञे, दवाऊं वधायूं वञनि ऐं राति जे टाइम में सहूलियत ॾिनी वञे, ख़ासि करे एम्बुलेंस जी सहूलियत कोन्हे हुते।
एम्बुलेंस जी सहूलियत ॾिनी वञे। असल में मसइलो इहो आहे त जेकॾहिं सहूलियतुनि जे हवाले सां ॻाल्हाइबो त पोइ त उहे चंद सहूलियतूं हूंदियूं जंहिंखे ॻणाए सघिबियूं। असां वटि जेके सहूलियतूं न आहिनि उन्हनि बाबति था ॻाल्हायूं पिया। असां वटि जेकॾहिं तव्हां जीअं पुछा कई त ग्राउंड जे हवाले सां, त असां वटि प्ले ग्राउंड स्कूल जो हायर सेकेंडरी स्कूल आहे असां वटि, उन्हनि जो काफ़ी माशाल्लाह वॾो तइदादु आहे, वॾो ग्राउंड आहे, पर उन में का बि सहूलियत न आहे। उन में ढुसड़ आहे एतिरी जो बॉल बि नथो हली सघे पियो। ऐं इस्पतालुनि जे हवाले सां त वियम घर जे हवाले सां क्या बि सहूलियत कोन्हे का। हिकिड़ी OPD हलंदी आहे, ॿुधो आहे, शायदि असांजो वञणु न थियो आहे कॾहिं, त उन हवाले सां OPD त हलंदी आहे, पर उन में जेको एम्बुलेंस जी सहूलियत या वियम घर जी सहूलियत उहा का बि कोन्हे का। सो असांखे जेकॾहिं उहा सहूलियत मुहैया करे ॾिनी वञे त बहितरु आहे। ऐं ॿियो स्ट्रीट लाइट जे हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे त स्ट्रीट लाइट्स हिकिड़ियूं हुयूं असांजे ॻोठे, मां हिन ते थोरो पाण बि रिसर्च कई हुई, त जेके असां वटि ठहियूं त असां वटि उन खां 2-3 जेके स्ट्रीट लाइट्स लॻियूं हुयूं उहे हलंदे ई माना उहो न पियूं हलनि पियूं, उहे हलनि पियूं ॾींहं जो राति जो बंदि पियूं थी वञनि, जंहिंखे राति जो हलणो आहे ॾींहं जो हलणु। त हाणे त वरी उन्हनि जो काफ़ी तइदादु अहिड़ो आहे जेको ख़राबु थी चुको आहे, उनजी को पोइवारी करण वारो कोई बि कोन्हे को। पार्क जो हुयो, पार्क हाणे कुझु न कुझु बहितरु थी आहे बनिस्बत अॻे जे, त पार्क जे हवाले सां पार्क जो कमु काफ़ी बहितरु थियो आहे। बाक़ी जेकॾहिं उन हवाले सां जेकॾहिं वॾे में वॾियूं जेकॾहिं 59 या 60 हूंदे आहे, उन हवाले सां जेके तकलीफ़ूं या जेके असांजो सिंधी माण्हू भोॻे थो पियो, उहो त बिजलीअ जी आहे। उहो बिजली जी तमामु वॾी ॾुखियाई आहे असांखे, न हुजण जे बराबरि आहे। तक़रीबन 4 या 5 कलाक अचे थी पई, सॼे 24 कलाकनि में वरी हली थी वञे पई, गाइब थी वञे। ॻोठ जा घणा ई मसइला आहिनि, पर मां ख़ासि करे पंहिंजे स्कूल लाइ बारे में ॻाल्हाईंदुमि। कुझु ॾींहं अॻु मैडम फरियाल टारपुर खां मिलियो, मां चयोमांसि त असांजो ज़ाती मसइलो न आहे, हालांकि उहो मसइलो ॿियो हितां जो अब्दुल फताह भुट्टो त स्कूल बि उन्हनि जा सियासी माण्हू आहिनि, पर उन बि न उथारे। मां चयोमांसि ॿियो महीनो आहे, मूं वटि ट्रांसफार्मर कोन्हे को। यकीन कर त वणनि खे मां हिक न ॿिए ॾींहुं 1000 रुपए तेल ॿारे साईं जन खे ख़बर आहे ॻोठ वारनि खे, त मां वणनि खे पाणी ॾींदो आहियां सड़ी न वञनि। पर अफ़सोस सां माना कोई बि हल नथो थिए। त असांजो एॾो पुराणो स्कूल आहे, 100 साल जी आहे, त सोलर सिस्टम जिते किथे थिए थो, पर असांजे ॻोठ जा जेके चङा मुड़ुस आहिनि, ख़ासि करे पीपल्स पार्टीअ जा अब्दुल फताह भुट्टो आहे या एजाज़ लगारी आहे, बार वञूं था को खड़तेल नथो निकिरे। सो वॾे में वॾो असां स्कूल जो एॾी गर्मी आहे, हाणे इम्तिहान हलनि था, बिल्कुलु ॿार ईअं शनी थींदा आहिनि बग़ैर में, हाणे पेपर ॾियनि कीअं? पर पोइ असां मजबूर, असां जेको करे सघंदा आहियूं, बर्फ़ जो सिस्टम, हे हो सिस्टम। ॿियो ॻोठ वारनि सां इहा मुंहिंजी शिकायत ख़ासि करे, त असांजी तइलीम जी एॾी मशहूरी मुल्का मुल्क, पर हाणे जेका तबाह थी वई आहे, इन में को शक न आहे त तमामु तबाह थी वई आहे। कोऑपरेटिव ॻोठ जे माण्हुनि जी बिल्कुलु आहे कोन। पढ़ा जा रहे नोटिस मोकिलियूं अथव, छोकिरा न हुअण जे बराबरि, 100 में 15-20 छोकिरा था अचनि, वरी हिकिड़े ॾींहुं हिकिड़ा था अचनि त वरी ॿिए ॾींहुं ॿिया था अचनि, हुन तससुस नथो थिए पढ़ाइण जो। सो वॾो अफ़सोस इहो आहे त अॻु में त तइलीम हुजे न, पोइ हिन बाग़, पोइ हिन हर शइ, पर तालीम न हुजे त पोइ बाग़ कहिड़े कम जा। जेकॾहिं ॾिसिजे त फंडामेंटल राइट्स जे हवाले सां न, त हिते असांजे सफ़ाई सुथराई जे मसइले सां, सफ़ाई सुथराई जो वॾो मसइलो आहे। ॿियो हुन खां अलावा इस्पताल जीअं हॉस्पिटल जे हवाले सां के सुठा फिज़िशन या टाइम ते डॉक्टर्स जी सहूलियत, इहे बि इशूज़ आहिनि। मंशियात जो हवालो, त मंशियात जे हवाले सां बि असां वटि इहो वॾो गंदो आहे, कोई बि उन जे लाइ स्टेप्स कोन थो वठे ईअं कोई मसइला हल थी सघनि। सहूलियत त काई बि कोन्हे बंगुल देरे में। बिजलीअ जो वॾे में वॾो मसइलो आहे, ड्रेनेज सिस्टम जो मसइलो आहे, ऐं सरकारी इदारा असांजा तबाह लॻा पिया आहिनि। सोलर इहे जेको आयो इहो मख़सूस घरनि में ॾिनो वियो, ऐं जेके जमादार वग़ैरह आहिनि उहे बि मुख़्तलिफ़ घिटियुनि जी सफ़ाई सुथराई कनि था, बाक़ी किथे बि तबाह लॻो पियो आहे सिस्टम। असांखे का सहूलियत कान्हे का, न बिजली आहे, न गैस आहे, न नालियूं नेकर वग़ैरह, का शइ कंहिं शइ जी सहूलियत कान्हे का। तव्हां हली हुते ॾिसंदो त तमामु पथर जे दौर में असां ज़िंदगी गुज़ारियूं था। तक त सियासी हवाले सां फरियाल डारपुर जो आहे, असल में सियासत जे करे ई तहसब कयो थो वञे। असां सरदार अमीर बख़्श भुट्टो जा आहियूं वोटर, 50 साल खां रहूं था, 4000 आबादी आहे, पर का सहूलियत कान्हे का। मुतालबो इहो आहे त असांखे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि, न सिहत जी आहे, न का नालियूं नेकर, न गैस आहे, न बिजली आहे, का सहूलियत न। स्कूल आहे उते उनजी हालत तमामु बुरी आहे, ख़राबु आहे। सफ़ा कोन्हे का बंगुल देरे में, हर घिटीअ में, हर उहो स्कूलनि में किथे बि रुगो कचिरो ई कचिरो तव्हांखे नज़र ईंदो। वेंदे मेन रोड आहे बि
सॼो किन लॻो पियो आहे। बिजलीअ जो आज़ार ट्रांसफार्मर कुल सड़िया पिया आहिनि, को हले कोन थो। 24 कलाकनि में 8 कलाक बिजली मस थी हले भाऊ। हिते पीपुल्स पार्टी हिकु हटिया अणकुट बजटूं आयूं आहिनि पार्कनि लाइ ऐं मच्छी मार्केट लाइ। हिन वटि मच्छी मार्केट जो को बि वजूद कोन्हे। रोड रस्तनि ते गंदगी उहा ई उछलाए। ऐं हॉस्पिटल में वेंदासीं त असां वटि दवाऊं नथियूं मिलनि, डॉक्टर मौजूदु कोन्हनि, रेफर करे था छॾनि ॿाहिरि, एम्बुलेंस कोन्हे, आहे बि ॼण कोन्हे को। अहिड़े हिसाब सां एजुकेशन जा मसइला आहिनि। असां वटि न फर्नीचर आहे, न उस्ताद आहिनि, न को ॿियो अहिड़ो को लेबररी आहे नाले में, बंदि लॻी पई आहे, जंहिंजे करे माण्हू मंछार तरफ़ ॾोहनि जे तरफ़ वञी रहिया आहिनि। ऐं असां वटि काफ़ी अहिड़ी खोट आहे जे करे असां अपील कंदासीं गवर्नमेंट खे त असां वटि ख़ुदारा तवजो ॾियो। नाज़रीन, असां मौजूदु आहियूं बंगुलदेरो में राइस मिल ते ऐं हितां जा जेके वापारी आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो छा चवणु आहे, जेके सहूलियतूं आहिनि बंगुलदेरे में कहिड़ियूं कहिड़ियूं न आहिनि। साईं वरी महिरबानी आवाज़ टीवी खे टाइम ॾियण लाइ। साईं कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं न आहिनि ऐं तव्हांखे केतिरी तकलीफ़ थिए थी, तव्हां पंहिंजो नालो बि ॿुधाइजो। ऐं साईं मोहम्मद मलूक ख़ासि कयल बंगुलदेरो असांजो ॻोठु आहे हिते पंहिंजे बंगुलदेरे शहर में आहे। ऐं राश बि हिते ई आहे असांजी, जीअं त राइस मिल आहे, असांजे वापारु आहे पंहिंजे हिसाब सां। असां था चऊं त मेन असांखे जेका गुंजाइश आहे त इहा बैंक हुजणु खपे असांजे बंगुलदेरे में, जेके हिन वक़्तु न आहे। तमामु सीज़न में कणिक में या सारनि में असांखे तकलीफ़ अची थी वञे इन ॻाल्हि में, जो पैसो लाड़काणे मां खणूं था या रते दरे मां खणूं था, ऑनलाइन सिस्टम अचनि था, पोइ असांखे उहा रिस्क करणी थी पए। महिरबानी करे जेकॾहिं हुजे असांखे सहूलियत या मिलणु खपे त बंगुलदेरे में बैंक हुजे त असांखे सहूलियत थींदी। उन खां सवाइ जेके बि टैक्सियूं आहिनि प्रॉपर्टी जूं या हिन जूं हर शइ उहो भरियूं था पिया, त इहा महिरबानी असां ते कई वञे त बैंक जी सहूलियत असांखे ॾियणु खपे। उन्हनि खे गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त इहा असांखे बैंक ॾेई वञे। अहिड़ियूं जेके ॻोठ में असांजा जेके आहिनि मौजूदु माण्हू, जीअं अब्दुल फताह भुट्टो आहे साहब आहे, या इहे अॻुवान आहिनि पार्टियुनि जा, उन्हनि खे 2 टे चकर अर्ज़ कया त बाबा तव्हां वॾा माण्हू आहियो, शहर जा राशी ऐं मौजूदु आहियो, पार्टियुनि में तव्हां वाबस्ता आहियो, तव्हांजी जेका ॻाल्हि ॿोल हलंदी त उहा असांजी घटि थी हले, तव्हांजी वधीक हलंदी। तव्हांखे इहो महिरबानी करणु खपे त ॻोठ में इहो सिस्टम करायो बैंक जो, त बहितरीनु न असांजे लाइ बि तव्हांजे लाइ बि। सो इहो आहे, असां उन्हनि खे एप्लीकेशन कई अथसीं। वधीक गवर्नमेंट जो आहे, जंहिं महिल कंदा त असांखे सहूलियत महिरबानी थी पवंदी। नाज़रीन, असां मौजूदु आहियूं हिकु ॿियो वापारी आहे अली राइस मिल ते, उन सां ॻाल्हाईंदासीं त कहिड़ियूं कहिड़ियूं जेके आहिनि हिते सहूलियतूं न आहिनि ऐं केतिरी तकलीफ़ थिए थी सहूलियत न हुजण सबबु। साईं वॾी महिरबानी टाइम ॾियण जी आवाज़ टीवी खे। साईं कहिड़ियूं कहिड़ियूं हिते सहूलियतूं आहिनि बंगुलदेरे में? हेॾो वॾो शहर आहे, हुनजे आस पास केतिरियूं जेके आहिनि यूनियन काउंसिलियूं बि आहिनि, पर हिन खे केतिरी हुकूमत सहूलियतूं ॾिनियूं आहिनि शहर खे? पहिरियों नंबर साईं ॻाल्हि इहा ई आहे त असां राइस मिल जा मालिक बि आहियूं ऐं वापारी बि आहियूं। असां वटि तक़रीबन 10, 12, 15 साल अॻे में हबीब बैंक जी ब्रांच हूंदी हुई, जेका असांखे सहूलियत हूंदी हुई त बाबा वापारीअ खे पैसा ॾियणा आहिनि, ऑनलाइन पैसा ईंदा हुआ, पोइ हितां पैसा कढाइण में असांखे का रिस्क बि न हूंदी हुई। उनखां पोइ बैंक हिननि पटे छॾी, लाशारी यूनियन कौंसिल हाणे अलॻि थी आहे, उनखे 4-5 साल थिया आहिनि या 10 साल थिया आहिनि। उते UBL जी ब्रांच बि आहे। हालांकि उनखां वॾो शहर असांजो आहे यूनियन कौंसिल बंगुलदेरो तालके रते दरे में 3 नंबर ते आहे। पहिरें नंबर ते रतदेरो तालको सिटी आहे, उनखां पोइ 9 देरो आहे, 3 नंबर ते बंगुलदेरो आहे। उन तंहिं हूंदे बि असांजी ब्रांच हिननि हबीब बैंक जी पटे छॾी। पटण खां पोइ असांखे तकलीफ़ इहा थी आहे त वापार जे हिसाब सां पहिरीं सहूलियत आई त तव्हांखे RFA, CFA, एग्रीकल्चर लोन हर शइ मिलंदो हो, त कारोबार बि हलंदा, माण्हू बि इलाइक़े जा ख़ुशि हूंदा। बैंक पटण खां पोइ इहो थियो आहे त 5 सौ जो नोट मटाइण जे लाइ बि असांखे सॼे शहर में मिलणो थो पए। 50,000 नोट मिलियो त सम्झो कंध ते काती अची वई, उन माण्हू अॻे पोइ मटाइण जे लाइ रते दरे बि वेंदा, लाड़काणे वेंदा, हिते बंगुलदेरे में न फिटबो। एतिरी तकलीफ़ आहे असांखे।
उन खां पोइ ॿियूं सहूलियतूं बि असांखे अलाह जो हुकुम सां आहिनि पंहिंजे हिसाब सां सुई गैस आहे बिजली आहे भई लोड शेडिंग त सॼे पाकिस्तान में आहे उहो सिस्टम असांखे ॾुख कोन्हे को सोलर सिस्टम अची विया आहिनि बाक़ी तमामु घणी तकलीफ़ असांखे वापार जे बिज़नेस जे हिसाब सां बैंक जी ॾाढी तकलीफ़ आहे जेके प्राइवेट बैंक ॿी का बि अची वञे हिते इनशा ताला डिपॉज़िट एतिरी थींदो जो पहिरियां मूंखे यादि आहे त हबीब बैंक जी ब्रांच हूंदी त हुनखे डिपॉज़िट असांजी बंगुलदेरे माण्हुनि जी तक़रीबन 3 खां 4 करोड़ रुपया हूंदी हिन वक़्तु मुंहिंजो अंदाज़ो आहे त 9 खां 10 करोड़ रुपया डिपॉज़िट बि ॾेई सघनि था पिया जेके उहा डिपॉज़िट खणी रत देरे लाइ रिस्क आहे वञनि था पिया घर में रखनि था त बचो आहे ॿार आहे पुटु आहे न्याणी आहे चोरी थी थिया वञनि या कंहिं दुश्मन खे ख़बर थी पए त अॻु हिन वटि 2 लख पिया आहिनि करोड़ पियो आहे 50 लख पिया आहिनि सोन पियो आहे ज़ोरीअ घरनि में घिरी था पवनि पिया जेकॾहिं असां वापारी कंहिं माण्हू खे चेक था ॾियूं त बाबा वञो जेको आहे रस्ते ते पैसा वठी आया लाड़काणे में वठी आया चयो त साईं मूंखे हिते पैसा आणे ॾियो मां पैसा खणणु न वेंदुसि मूंखां कोई रस्ते ते खसे वेंदो अहिड़ा वाक़िया तक़रीबन घणा थिया आहिनि त बहरहाल तकलीफ़ तमामु घणी आहे असांखे साईं असांखे जे महिरबानी थिए पाकिस्तान गवर्नमेंट जी जेकॾहिं का ब्रांच ॾियनि का कहिड़े बि डिपार्टमेंट जी प्राइवेट बैंक ॾियनि सरकारी नेशनल बैंक में का ब्रांच ॾियनि तक़रीबन हिकिड़ी बैंक रही आहे वञी नेशनल बैंक जेका सरकारी इदारो आहे बाक़ी ॿिया सेमी गवर्नमेंट थी वियूं टोटल सो इन लाइ असां अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे असांखे का सहूलियत ॾिनी वञे त वापार असांखे सुहिणे तरीक़े सां हले साईं तव्हां चूंडियल नुमाइंदनि खे या जेके तव्हांजे असर सुख वारा माण्हू आहिनि या जेके हुकूमत जा माण्हू आहिनि उन्हनि सां तव्हांजी मुलाक़ात थी आहे हिन हवाले सां त हीअ जेकी सहूलियत आहे छो न आख़िर उन सहूलियत लाइ कूड़ न अणबो इनशा ताला असांखे कॾहिं कूड़ जी ज़रूरत बि न पई आहे न असां कंहिंसां ज़िक्र कयो आहे न को असां उन्हनि सां मिलिया आहियूं न को हुननि असांखे मौक़ो पुछा कई आहे आवाज़ टीवीअ जा महिरबान आहियूं जो असांखे हिननि जाॻायो आहे उन खां पोइ असांखे मौक़ो भई पुछा कयो अथऊं तारीफ़ जे लाइक़ु आहियो बाक़ी असां कंहिं पुछा बि कान कई आहे न वरी असां कंहिंखे ॿुधायूं था छो त अॼुकल्ह जंहिं माण्हू खे पंहिंजा सूर ॿुधाए थो चवंदो बाबा पागल आहे जंहिंजे करे कंहिंखे ॿुधाइणो ई न पवंदो आहे पंहिंजा कम पिया कंदा ऐं पोइ रिस्क खणी बीहंदा ॿुधा ॻाल्हि का टैक्सी करणी पई कार पंहिंजी करणी पई का मोटरसाइकिल ते को छोकिरा 3-4 मोकिलणा पिया हथियारनि सां वञी पोइ रद्द पैसा खणी अचो लाड़कणे में खणी अचो भला रिस्क ॾाढी आहे तकलीफ़ तमामु घणी आहे असां वटि वापार जे हिसाब सां त असां वटि का ब्रांच कोन्हे का जंहिंमें असांजी ट्रांज़ेक्शन थिए ॿाहिरि थिए थी गुज़िरियल साल असां रते दरे खां हिकिड़ो असांजो दोस्त हो वापारी उहो जीअं ई पैसा कढी आयो त हुतां वाट तां उन खां फुर थी वई इन हवाले सां असांखे तमामु ॾाढी तकलीफ़ आहे असां कोशिशि वरितीसीं विच में त असां वटि का ब्रांच अचे किन ब्रांचनि खे लिखियो बि हुयोसीं असां MCB बैंक खे बि लिखियोसीं ऐं असांजो UBL वारनि खे बि असां चयोसीं हिन महिल ताईं असांखे का बि सहूलियत कोन मिली आहे तकलीफ़ ॾाढी आहे हिकिड़ो माण्हू वञे थो को आबादगार पैसा वठणु ओॾो रते दरे मां लाड़काणे मां हुन वॾी मुश्किल पैदा थिए रस्ते सां एॾी बदअमनी थी वई आहे जो को पहुची कोन थो सघे इन हवाले सां तकलीफ़ ॾाढी आहे असां वटि ब्रांच हुजणु लाज़मी आहे कंहिंखे तव्हां चयो आहे साईं चूंडियल नुमाइंदनि खे या छा त इहो जेकी ॿी मुश्किलात आहे असां चूंडियल नुमाइंदनि खे त कोन चयो आहे ब्रांच में असां वापारी आहियूं असां उन पंहिंजे हिसाब सां हुते मथे लिखियोसीं त असांखे तकलीफ़ आहे असांखे पंहिंजे हिन में सिटीअ में ब्रांच ॾियो जीअं असां तालको रतो दरो आहे असां हिते सिटी असांजो बंगुलदेरो वॾो शहरु आहे पुराणी असांजी हूंदी ब्रांच HBL हूंदी हुई उहा किन सबबनि जे करे हितां भरिजी वई इन हवाले सां असां कंहिं सियासी अॻवान कोन चयो आहे नाज़रीन असां सां गॾु मौजूदु आहे GDA जो अॻवान MP मौज़म अली अब्बासी उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे इन जे हवाले सां जेके रते दरे तालके जे UC आहे बंगुलदेरो ऐं लाशारी जा आस पास वारा इलाइक़ा आहिनि जिते जेके केतिरे ई अरसे खां उन्हनि खे जेके उहे माण्हू उतां जा आहिनि उते बुनियादी सहूलियतुनि खां उहे महरूम आहिनि मौज़म साहब सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे मौज़म साहब वॾी महिरबानी टाइम ॾियण जी ही केतिरे ई अरसे खां ही जेको आहे बंगुलदेरो UC ऐं लाशारी इन समेत आस पास वारनि इलाइक़नि में जेके आहे उहे बुनियादी सहूलियतुनि खां माण्हू महरूम आहिनि ऐं माण्हू इहे दाऊं पिया कनि त केतिरो ई अरसो थी वियो आहे हिन वक़्त ताईं जेके सहूलियतूं आहिनि उहे न मिली सघियूं आहिनि इन हवाले सां तव्हां छा चओ महिरबानी साईं पंहिंजो तव्हांजी आवाज़ TV जी ऐं अॼु जेको तव्हां पंहिंजो बेसिक इशू आहे असांजे तालके रते दरे जो ज़िले लाड़काणे जो
जेका तव्हां ॿुधायो था बंगुलदेरो ऐं लाशारी। बदकिस्मती सां मां चवंदुसि त अॼु इहा सूरत हाल आहे, पर इहो पुराणो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब जो तक रहियो आहे, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो तक रहियो आहे। 15 साल खां पंहिंजो पीपल्स पार्टी जो इक़्तिदार आहे सिंध जे अंदरि, ऐं तंहिं हूंदे बि मां सम्झां थो त जेतिरी सहूलतूं हुयूं हिते लाड़काणे में या हिन जी पसगिरदाई में, पर उहे सहूलतूं बि हाणे खसिजी वियूं आहिनि। हुननि जो पहिरियों निज़ाम इहो ई आहे त पंहिंजो बुनियादी हक़ तॾहिं मिलंदा आहिनि जॾहिं अॻुवाण या जेका असांजा पंहिंजो लीडरशिप आहे उहे उन्हनि इलाइक़नि जी उन्हनि माण्हुनि जी वारसी कनि, पर हिननि उहा वारसी ख़तमु करे उहा रुॻो हिकिड़ो ठेकेदारनि ऐं मुफ़ाद परस्तनि जे हथु पार्टी करे छॾी आहे। त इन में मां सम्झां थो त जेको बि पैसो, जेको बि फंड बुनियादी ज़रूरतुनि जे लाइ अचे थो लाड़काणे जो, उहो सिधो जो सिधो हिननि अॻुवाणनि जे खीसनि में वञे थो ऐं माण्हू उहे ई दाहूं कनि था। पर हिन पंहिंजो टेक्नोलॉजी जे दौर में तव्हां ॾिसो त न को स्कूल आहे, न को अस्पताल आहे, न को पंहिंजो रस्तो आहे। लाड़काणे में अॼु बि अहिड़ा इलाइक़ा ॻोठ आहिनि जेके बिल्कुलु ई अॼु खां 200 साल पुराणे जेको आहे सो तव्हां ॾिसंदव त उन हाल में रहनि था। नाज़रीन, असां सां गॾु मौजूदु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पॉलिटिकल सेक्रेटरी जमील अमन सुमरो साहब। उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो इन हवाले सां यूसी बंगुलदेरो ऐं लाशारी ऐं इन जे आसपास वारा ॻोठ ते प्रोग्राम कयोसीं। उते माण्हुनि इहो दाहियो आहे त केतिरनि ई सालनि खां हू बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहिनि। जीअं हॉस्पिटल आहे त उते को वियम घर कोन्हे, उते का एम्बुलेंस कोन्हे, ऐं किथां जे उते रोड रस्तनि जी सहूलतूं कोन्हनि, ऐं केतिरनि हंधनि ते पाणी जेको आहे उहो खारो थी वियो आहे, उहो माण्हुनि खे पाणी पीअण जी बि सहूलियत कोन्हे। ऐं उन्हनि जे माण्हुनि जूं इहे दाहूं आहिनि त पीपल्स पार्टी जी केतिरे साल हुकूमत हली आहे ऐं थी आहे, उनखे एतिरो टाइम थियो आहे, पर हिन वक़्त ताईं उन्हनि जा जेके बुनियादी सहूलतूं आहिनि उहे माण्हू उतां जे पीपी चेयरमैन जे तक जा माण्हू उन्हनि सहूलतुनि खां महरूम आहिनि। इन हवाले सां तव्हां छा चवंदो? मां सम्झां थो त जेतिरो लाड़काणे में कमु थियो आहे ऐं जेके तव्हां ॻणायो था वेठा त चेयरमैन साहिब जी कॉन्स्टिट्यूंसी, चेयरमैन साहिब जी कॉन्स्टिट्यूंसी में खारे पाणी वारो जेको तव्हां मसइलो ॿुधायो था त ज़ाहिर आहे जर जेको आहे खारो थो थींदो वञे, ऐं पाणी आहे कोन को मुल्क में, इन बारिशूं थियनि कोन थियूं, जर जेको आहे हेठि हलियो वियो आहे, खारो थियो आहे। पर तंहिं हूंदे बि जेको आहे उहो रते देरे लाइ जेको हिकिड़ी स्कीम जेका आहे उहा पाइप लाइन में आहे ऐं इनशाला जल्दी हुन ते जेको आहे कमु थींदो। जेका वाटर सप्लाई जी जेको आहे पंहिंजो आहे त उहा इनशाला जेॾी महिल कंप्लीट थींदी त सॼो रतो देरो जेको आहे उन्हनि खे मिठो पाणी मिलंदो। ऐं इहो घणनि हंधनि ते इहो आहे त असांजो लाड़काणो जेको आहे में मुंहिंजे ख़्याल में लाड़काणे जो पाणी मशहूरु हूंदो सॼे मुल्क में, पर हाणे जेको आहे लाड़काणे शहर जा बि कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते जर जेको आहे खारो थो थींदो वञे। सो इन जे करे मां सम्झां थो त इहा रते देरे वारनि जी जेको आहे उहा इहा दिली ख़्वाहिश हुई, बल्कि उन्हनि पाण मुतालबो कयो, जंहिंखां पोइ चेयरमैन साहिब पाण हिदायतूं ॾिनियूं त उनजी स्कीम वग़ैरह बि तयारु थी वई आहे, सभु कुझु तयारु थियो आहे ऐं इनशाला जल्दी जेके आहिनि उन ते कमु थींदो वाटर सप्लाई ते। नाज़रीन, अवां रत दरे तालके जे यूनियन काउंसिल बंगुलदेरो ऐं यूनियन काउंसिल लाशारी जेको आहे उतां जे रहवासियुनि जूं ऐं आसपास जे जेके रहवासी आहे और उतां जा जेके ॻोठाणा हुआ, अवां उन्हनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधी त उन्हनि जो चवणु आहे त केतिरनि ई सालनि खां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, पर हू बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहिनि। ऐं इस्पताल जो जेकॾहिं चवनि उतां जा जेके माण्हू आहिनि उहे चवनि पिया त इस्पताल आहे, पर इस्पताल में का बि सहूलियत कोन्हे, दवा कोन्हे, डॉक्टर कोन्हे। एमरजेंसीअ में हू मरीज़नि खे लाड़काणे खणी पिया अचनि, रस्ते में केतिरा ई मरीज़ माण्हुनि जो चवणु आहे त जेको आहे उते इलाइक़े में डॉक्टर न हुजण करे जेको आहे केतिरा ई मरीज़ फ़ौत थी वञनि रस्ते में। ऐं ग्राउंड जी बि का सहूलियत कोन्हे। मंछात जेको आहे उते बदमनी आहे, मंछात जो जेको आहे कारोबार आहे। ऐं उतां जे रहवासियुनि जो वधीक इहो चवणु आहे त हीअ फरियाल टालपुर ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जो जेको तक आहे, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे माण्हुनि जो चवणु आहे हिन वक़्त ताईं उते का बि अहिड़ी सहूलियत न आहे। ऐं उन्हनि खे का उन्हनि रहवासियुनि जो वधीक इहो चवणु आहे त का डिग्री कॉलेज बि कोन्हे ऐं न ई को अहिड़ो पार्क आहे जंहिंमें माण्हू फैमिली पंहिंजी वठी वञी सघे।
तफ़रीह लाइ। ऐं अवां GD अॻवान MPA मोज़म अली अब्बासीअ जी बि ॻाल्हि ॿुधी, उनजो चवणु आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जी हुकूमत केतिरनि ई सालनि खां आहे, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त पीपुल्स पार्टी हिन वक़्त ताईं MPA मोज़म अब्बासी जो चवणु आहे त जेके बुनियादी सहूलतूं आहिनि उहे माण्हुनि खे न ॾेई सघियूं आहिनि। ऐं अवां जेको पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो जेको पॉलिटिकल सेक्रेटरी आहे जमील अमन सूमरो, अवां उनजी बि ॻाल्हियूं ॿुधियूं त उनजो चवणु हो त सॼे लाड़काणे ज़िले में जेके तरक़ियाती कम आहिनि उहे हलंदड़ आहिनि ऐं जेके पाणी जेको आहे उहो खारो आहे रत दरे तालके जो, जेको बि कुझु ई ॾींहंनि में उहो मसइलो हल थी वेंदो। ऐं एम्बुलेंसूं जूं माण्हुनि जेके आहिनि उतां जे माण्हुनि दाहूं कयूं त एम्बुलेंस जी सर्विस कोन्हे, पर जमील सूमरे जो जेको आहे PP अॻवान जो चवणु हो त कुझु ई महीननि में एम्बुलेंस जी जेके आहे उहा रत दरे तालके समेत लाड़काणे ज़िले खे जेको आहे उहे एम्बुलेंसियूं 300 खां वधीक एम्बुलेंसियूं उहे ॾिनी वेंदियूं। ऐं असां लाड़काणे ज़िले जे मुख़्तलिफ़ तालकनि हंधनि ऐं इलाइक़नि में ही जेको आहे प्रोग्राम कयो आहे, पर अक्सर जेको आहे माण्हुनि जी जेकी शिकायत आहे उहा बुनियादी मसइलनि ते आहे। बेसिक जेको आहे मसइला जेके आहिनि बुनियादी सहूलतूं आहिनि उहे माण्हुनि जो चवणु आहे त बुनियादी सहूलतूं सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं न ॾेई सघी आहे। सिंध हुकूमत खे घुरिजे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत केतिरे ई अरसे खां सिंध में आहे, जेके बुनियादी सहूलतूं आहिनि उहे तव्हांजे रहवासियुनि खे ॾिनियूं वञनि त जीअं जेके उन्हनि जूं परेशानियूं आहिनि उहे ख़तमु थी सघनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान रशीद समो ऐं कैमरामैन अल्ताफ़ वलीअ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।